जनाब शहबाज अली खान पिंडाल तरफ अची रहिया आहिनि। असांखे दिलि खे गहराई सां चवंदा ख़ुशि आमदीद चवंदा। सर सिंध शाह मोहम्मद राजपुर के दिल के गहराई से फलीकार काबिल एहतराम इन महफिल जा मोहर मेहमान खास नवाबजादा जनाब शहबाज अली खान इंतहाई काबिल एहतराम असांजा रईस अलहाज रईस हामिद अली खान लिस्कानी साहब इन पिंडाल तरफ अची रहिया आहिनि। असीं खेनि दिलि जे गहराई सां भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद चऊं था। इन महफिल जा मोहर इंतहाई काबिल एहतराम चीफ गेस्ट नवाबजादा जनाब शहबाज अली खान इंतहाई काबिल एहतराम असांजा रईस हाजी हामिद अली खान लिस्कानी साहब पिंडाल तरफ अची रहिया आहिनि। दोस्तनि खे गुज़ारिश आहे उथी बीही साईं जिन जो इस्तक़बाल कनि। सिंध मुंहिंजी अमा सूंहं तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरे पवां हिन महफ़िल जा मोर चीफ गेस्ट मेहमान खास नवाबजादा जनाब शहबाज अली खान इंतहाई काबिल एहतराम असांजा रईस हाजी हामिद अली खान लिस्कानी साहब मेहमाननि दोस्तनि सां मिली रहिया आहिनि। असांखे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। हिन शहर सां त जिने कारण मूं तड़ पूॼारा पूॼिया जिने कारण मूं तड़ पूॼारा पूॼिया फिल्म उमेदूं सही सजण आया फ़कीर नूर मोहम्मद लगारी के दिल जे गहराइनि सां भलीकार। असांजो दोस्त मेहराब खान जूनेजो के दिल जे गहराइनि सां भलीकार। रांझो खान के दिल जे गहराइनि सां भलीकार। असांजा इंतहाई काबिल एहतराम हिन महफिल जा मोर चीफ गेस्ट मेहमान खास नवाबजादा जनाब शहबाज अली खान उन्हनि सां गॾु इंतहाई काबिल एहतराम असांजा रईस अलहाज रईस हामिद अली खान लिस्कानी साहब जिन खे असां दिलि जे गहराइनि सां वरी भी भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद चऊं था। वरी भी इन शहर सां साईं जिन जी आजा कयूं था त जिनी कारण मूं तड़ पूॼारा पूॼिया फिल्म उमेदूं सही सजण आया। दोस्तों हिक सिंध हिक सकाफ़त जे उनवान सां ही असांजो सकाफ़ती ॾियारो आहे। सिंध मुंहिंजी अमा सूंहं तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरे पवां। ऐं गुज़ारिश कंदुसि मौलवी अली शेर खास के लिखे तो पाण अचनि तिलावत कलाम पाक कनि। मौलवी अली शेर खास के साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानियक हुवल अब्तर। आमन्तु बिल्लाहि सदकल्लाहुल अलीयुल अज़ीम। आमीन। खास के लिए तो पाण अचनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में नात शरीफ पेश कर मोहम्मद आलम खास के लिए साहब। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असीम मुस्तफा जे वतन जा दीवाना
असी मुस्तफा जे वतन जा दीवाना सिकूता सजण ले अल सिकूता सजण ले उन सन जा दीवाना अकसन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना सबई मुल्क तो मदीना मघोरा अल्लाह सबई मुल्क तो मदीना मघोरा नायू शाम अर्दन अल्लाह नायू शाम अर्दन यमन जा दीवाना अक यमन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना सिकूता सजण ले उन सन जा दीवाना अकसन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना कजम मोहम्मद मोट आया तुझे आसरे मदनी जाशा सुन मुझा सदरा आया तुझे साम सगोर सिज सुपरी असांजे दोस्त शफी मोहम्मद इस्कानी जो इसरार ते ये मुझे शेर लिखी ॾिना तो ये जरूर तो पढ़ना मेहरबानी शफी मोहम्मद जो हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजी सिंधी जी सकाफ़त आहे सिंध मुंहिंजी अम्मा सूंहं तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरे पवां हाणे आउं गुज़ारिश कंदुसि हिन प्रोग्राम जे मेज़बान जंहिंजे कोशिशनि ऐं काविशनि सां हर साल इन ग्राउंड ते प्रोग्राम थिए थो सेठ अब्दुल गफूर महर के गुज़ारिश कंदुसि त सिंध जी सूखड़ी अजरक जो तोहफ़ो असांजे मेहमान ख़ास इंतहाई क़ाबिल एहतराम नवाबज़ादा जाम शहबाज अली खान के अजरक जो तोहफ़ो पेश कनि ज़ोरदार तालियों वरी भी आउं गुज़ारिश कंदुसि असांजे मेहमान ख़ास इंतहाई क़ाबिल एहतराम अलहाज रईस हामिद अली खान लिस्कानी साहब के सेठ अब्दुल गफूर अजरक जो तोहफ़ो पेश कनि ज़ोरदार तालियों बाबा नंढड़ा जी के कल्चर डे सिंध जे बारे में इहो तमामु हिकिड़ी सुठी शइ शुरू थी आहे इहो अॼुकल्ह जेको माहौल हले पियो पंहिंजा ॿार जेको वेस्टर्न कल्चर अडॉप्ट था कनि उन जे मुक़ाबले में हिकिड़ी शइ सुठी उजागर थी आहे हर मिट माइट हर घर जो फर्द हर इंसान जेको सिंध वासी उहो सिंधी कल्चर खे प्रोमोट करे ऐं पाण सभु हुन कल्चर ते पूरे गौर ऐं फिक्र सां अमल कयूं छो त उहो कल्चर आहे जेको तारीख़ जे बारे में लिखे थी चाहे हिन टोपी जे बारे में ॾिसंदो चाहे अजरक जे बारे में पढ़ंदो सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे की जेका तव्हांजी ॿोली आहे हुन जे बारे में बि हिस्ट्री आहे जंहिंमें अरबी फारसी ऐं इलाही घणी ज़ुबाननि जो ज़िक्र थो थिए बनी सिंध वासियुनि खे पंहिंजो कल्चर डे ऐं मुबारकबाद पेश कयां थो हीअ जेको प्रोग्राम शुरू थियो आहे हीअ तमामु घणो पहिरीं शुरू थियणु खपे
छो तो सिंधी जेका सकाफ़त आहे इहा हज़ारे साल पुरानी आहे पर अफ़सोस सां चवणो त उहो मुक़ाम में सुञाणप उन सुञाणप उन ॼाण जे लाइ इलाही तमामु ज़रूरी हुयो त हीअ शइ देर सां शुरू कई तमामु घणो पेश कनि ज़ोरदार ताड़ियो काबिल एहतराम नवाबजादा जाम शहबाज अली खान के अजर जो तोहफो पेश कनि ज़ोरदार ताड़ियो कादिर बख्श महर इंतहाई काबिल एहतराम असांजे रईस हाजी हामिद अली खान रिस्कानी साहब के अजर जो तोहफो पेश कनि ज़ोरदार ताड़ियो कादिर बख्श महर अजरक जो तोहफो पेश कंदो वडेरो अली शेर खान हिंगोरो के जोरदार ताड़ियो सेठ पीर बख्श महर अजरक जो तोहफो पेश कंदो इंतहाई काबिल एहतराम असांजे वडेरो अली शेर खान नूर मोहम्मद चंड के सॉरी जोरदार ताड़ियों हाजी नूर मोहम्मद चंड लाए असा नवाबाद जे मुखी सेठ भगवान दास के प्रोग्राम में अचण ते दिल जे गहराइन सां साईं के भलीकार चऊं था खुश आमदीद चऊं था शकील अहमद महर रिपोर्टर रोजनामा झीजल अजरक जो तोहफो पेश कंदो काबिल एहतराम नवाबजादा जाम शहबाज अली खान के जोरदार ताड़ियों शकील महर जो भा सोहेल महर अजरक जो तोहफो पेश कंदो रईस हाजी हामिद अली खान लिस्कानी के जोरदार ताड़ियों मेहरान अखबार जो रिपोर्टर मोहतरम मुनवर अली हिंगोरो अजरक जो तोहफो पेश कंदो नवाबजादा जाम शहबाज अली खान के जोरदार ताड़ियों मोहम्मद मुराद महर अजरक जो तोहफो पेश कंदो WHC जाम नवाज अली हुक्मान महर के जोरदार ताड़ियों मुनवर अली हिंगोरो अजरक जो तोहफो पेश कंदो रईस हाजी हामिद अली खान लिस्कानी के जोरदार ताड़ियों पोड़ो खान सोलंगी अजरक जो तोहफो पेश कंदो इंतहाई काबिल एहतराम असांजो नवाबजादा जाम शहबाज अली खान के पोड़ो खान सोलंगी मुनवर अली हिंगोरो अजरक जो तोहफो पेश कंदो काबिल एहतराम वडेरो अली शेर खान हिंगोरो के जोरदार ताड़ियों शकील अहमद महर अजरक जो तोहफो पेश कंदो सेठ भगवान दास के जोरदार ताड़ियों मुनवर अली हिंगोरो अजरक जो तोहफो पेश कंदो हाजी नूर मोहम्मद चंड के जोरदार ताड़ियों मीडिया सकाफती प्रोग्राम कल्चर डे के उजागर कयो अथनि इन शइ जी तमामु गहराई ऐं हिकिड़ी इंतिहाई ज़रूरत हुई छो जो पंहिंजे मुल्क में या पंहिंजे सूबे में जेको कल्चर अडॉप्ट थी रहियो आहे उहो पंहिंजो कल्चर कोन्हे उहो सिंधी सकाफ़त कोन्हे जंहिंजे लाइ अॼोके दौर में हिकिड़ो ई पॉजिटिव ऐं हिकिड़ो सिंधी कल्चर के प्रमोट करण जी तमामु ज़रूरत हुई जॾहिं कि पंहिंजो अल्लाह जे करम सां ई तमामु हिस्टोरिकल कल्चर आहे सिंधी सकाफ़त हिस्ट्री में लिखियल आहे जंहिंजी मिसाल हर किताब में लिखियल आहे जंहिंजे लाइ उजागर करणु हिकिड़ी इंतिहाई अहम वक़्त जी ज़रूरत हुई ऐं सिंध TV दस्ती TV जेके मीडिया वारा जेके प्रमोट पिया कनि उहो तमामु सुठो क़दम खयो ऐं
अॻिते बि हिनखे अञा मज़ीद प्रमोट कंदा रहनि ताकी पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी ईंदड़ नस्लनि खे ख़बर हुजणु खपे कि सिंधी सकाफ़त। थैंक यू। हाजी अली मर्दान चांडियो हाजी अली मर्दान चांडियो जोरदार ताड़ी साईं नूर शाह अजरक जो तोहफो पेश कंदो नवाबजादा जाम शहबाज अली खान के शकील अहमद मार अजरक जो तोहफो पेश कंदो मेहराब अली जूनी जो साहब जोरदार ताड़ियों में को भी खर्च कोने दोस्तों। लक्ष्मण दास झंडाड़ो अजरक जो तोहफो पेश कंदो नवाबजादा जाम शहबाज अली खान के जोरदार ताड़ियों। लक्ष्मण दास झंडाड़ो अजरक जो तोहफो पेश कंदो रईस हाजी हामिद अली खान के जोरदार ताड़ियों। लक्ष्मण दास झंडाड़ो अजरक जो तोहफो पेश कंदो सेठ पीर बख्श महर के जोरदार ताड़ी। शकील अहमद महाराजा जो तोहफो पेश कंदो इमदाद अली कटोर साहब के जोरदार ताड़ियों। असांजो प्रेस रिपोर्टर आहे इमदाद अली कटोर। प्रेस रिपोर्टर मुनवर अली हिंगोरो के गुजारिश कंदुस तो पान खिताब फरमान मुनवर अली हिंगोरो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा भाइरो सिंधी भाइरो। असांजा क़ाबिल एहतराम नवाबजादा जाम शहबाज अली खान के क़ाबिल एहतराम रईस हामिद अली लिस्कानी साहब के ऐं ॿिया जेके मौजूदनी असांजा हिन पिंडाल में शरीक थिया हिन सकाफ़ती ॾियारे असां सभिनी खे भरीकार चवंदा जीअं सिंध हिकु सकाफ़त हिकु सिंध हिकु सकाफ़त जनवान तहत सिंध मोंजी अमा सो तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरे पवां हाणे आउं गुज़ारिश कंदुसि अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कंडा मुंह पेरे तोड़े लख लगन कंडा मुंह पेरे तोड़े लख लगन आंगुर अंगूठे न मिले तोड़े छिप किरन पेरन जे पार दे जूती जात न पाया। इंतहाई मानवारा काबिल एहतराम नवाबजादा जाम अली साहब ऐं काबिल एहतराम रईस हामिद खान लिस्कानी साहब ऐं मोज़ीन ॿिया जेके स्टेट ते वेठल ऐं हिन पिंडाल में वेठल तमाम दोस्त के अस्सलाम वालेकुम। जीअं त हीउ जेको प्रोग्राम सिंध जी सकाफ़त जे हवाले सां जेको मल्हाए रहियो आहे जेको मुख़्तलिफ़ अख़बार जे दोस्तनि जेको टीवी रिपोर्टरनि गॾिजी जेको शकील अहमद महर ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि ॿिन्ही दोस्तनि गॾिजी जेको हीउ प्रोग्राम खे जेको ऑर्गेनाइज़ कयो आहे। इंतिहाई महांगाई जे दौर में इंतिहाई हिकिड़ो शिक्षा वारे दौर में उन्हनि खे जसल आहिनि उहे दोस्त जिन प्रोग्राम में ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं जेको हिन प्रोग्राम खे को हिन ते ख़र्चु कयो आहे हिन सां दोस्तनि खे गॾायो बि आहे। हीअ असांजो ईद जो ॾियारो आहे। यकीन कयो त हीअ ईद जो ॾियारो आहे छो जो ईद जो ॾियारो इबादत जे लाइ हीअ असांजे सिंध जे सकाफ़त जे लाइ सिंध जो सकाफ़त ईद जे ॾियारे खां बि घटि कोन्हे का छो जो हीअ असांजा
सिंधी जेको सो आहे असांजा ॾियारा आहिनि सिंध असांजी तमामु बुज़ुर्गनि जी जेको सो हस्ती आहे हिते तमामु जेको सो आहे बुज़ुर्गनि जूं महिनतूं आहिनि जेको हिन सिंध ते सकाफ़त ते जेको सो आहे हिन सिंध जे जेको सो आहे बकाल आहे ऐं जेको सो आहे हीअ असांजो प्रोग्राम हलाए रहिया आहिनि दोस्त टीवी जा दोस्त जेको सो आहे मोज़िज़ दोस्त ऐं मुबारकबाद ॾींदुसि तमामु टीवी जे दोस्तनि खे तमामु प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया ऐं ॿियनि दोस्तनि खे मुबारकबाद पेश कंदुसि ऐं जेको सो आहे महिरबानी तमामु दोस्तनि जो महिरबानी दफ़ा फालिक बाबा साहब महिरबानी वफ़ा साईं अॼु असां नवाबाद शहर में सिंध जी सकाफ़त जो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। सिंध धरती सूफ़ियत जे पैरोकारनि जी धरती आहे ऐं सूफ़ियत जे पैरोकारनि हमेशा प्यार मोहब्बत ऐं अमन जो दर्स ॾिनो आहे ऐं इन सिंध जी मिट्टी में जन्म वठंदड़ जोधन पंहिंजे सकाफ़त पंहिंजी रीतुनि पंहिंजी रस्मुनि ऐं पंहिंजे रवाजनि खे सीननि में ईअं सांडियो आहे। शेख अयाज़ जो सिटो त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा भले देस परदेस सारा वसन वसे भिट तुंहिंजी भलारा सदा भले देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंध जी मेरी न थे ऐं कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाइजनि। त अॼु असां पंहिंजी सकाफ़त सां मोहबत करण जो इहो सबूत ॾेई रहिया आहियूं। नवाबाद जी इन गलियुनि में सिंधी टोपी सिंध जी सुञाणप सिंध जी आयाण अजरक जेका अॼु इहो सबूत ॾेई रही आहे त असीं धरती जा जोधा पंहिंजी सकाफ़त सां ता क़यामत ताईं ईअं ई मोहबत इहो ई अज़म ऐं इहो ई यकजहती जो इज़हार कंदासीं जेको अॼु असां करे रहिया आहियूं। असां पंहिंजी सकाफ़त खे ता क़यामत ताईं पंहिंजे सीननि में सांडींदासूं। इन्हनि सिटुनि सां मां पंहिंजी जाइ वठंदुसि। चाहियां थो त दिलकश निज़ारनि ते लिखिजे किंजर सिंधु जे किनारनि ते लिखिजे। चाहियां थो त दिलकश निज़ारनि ते लिखिजे किंजर सिंधु जे किनारनि ते लिखिजे। लिखियो जिन बि आहे पंहिंजी सिंध ख़ातिर उन शाइर अदीबनि सगारनि ते लिखिजे। चाहियां थो त दिलकश निज़ारनि ते लिखिजे छा किंजर सिंधु जे किनारनि ते लिखिजे। अलग बेते पढ़न बाड़ा था जिता अलग बेते पढ़न बाड़ा था उन्हनि सिंध वारन इदारन ते लिखिजे। चाहियां थो त दिलकश निज़ारन ते लिखिजे छा किंजर सिंधु जे किनारन ते लिखिजे। जिता क़ौम जूं थियूं दुआऊं वघामन जिता क़ौम जूं थियूं दुआऊं वघामन सचल शाह सामी जी मज़ारन ते लिखिजे। चाहियां थो त दिलकश निज़ारन ते लिखिजे छा किंजर सिंधु जे किनारन ते लिखिजे। चमन बाग बुलबुल ते हर कंहिं लिखियो आहे चमन बाग बुलबुल ते हर कंहिं लिखियो आहे लुल्लुर लंब लाणन लयारन ते लिखिजे। चाहियां थो त दिलकश निज़ारन ते लिखिजे छा किंजर सिंधु जे किनारन ते लिखिजे छा किंजर सिंधु जे किनारन ते लिखिजे छा किंजर सिंधु जे किनारन ते लिखिजे। जी एसिन महिरबानी साईं सदाई करीमत सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी सभिनी सिंध वासियुनि खे अॼोके हिन एकता ॾियारे जूं वाधायूं। बिलख़ुसूस नवाबाद वासियुनि खे जेके हिन हेॾे तादाद में अची पंहिंजे सिंध माउ जो अॼु ॾिहाड़ो मल्हायो अथनि ऐं जस लाणनि असांजा ही कामरेड दोस्त सेठ पीर बख्श अब्दुल गफूर महर कामरेड रमज़ान ऐं कादिर बख्श महर सभई दोस्त जस लाणनि जिन हेॾो सारो प्रोग्राम करे सिंध जी हेॾो एकता जो ॾियाड़ो मल्हाए हेॾो ख़र्चु कयो आहे हेॾी दोस्तनि संगत खे घुरायो आहे वॾनि माण्हुनि खे नवाबनि खे घुरायो आहे ऐं सभिनी पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी अची हिन एकता जे ॾिहाड़े में शिरकत कई आहे। हीअ तमामु वॾी ॻाल्हि आहे। उहो दौर हो जो त शेख अयाज़ जिन फरमायो हो त सिंध तुंहिंजो नाव घिना ॼण कारियर ते पेर पियो। उहो बि दौर हो पर अॼु बि दौर आहे जो सिंध जो आवाज़ जेको आहे गूंजे पियो थो सिंध जा ॾिहाड़ा मल्हाइजनि पिया था। हाणे हीअ उहा सिंध जी शुरूआति थी चुकी आहे इतफ़ाक़ आहे मनसूबाबंदी आहे कुझु बि आहे पर थियो हिकिड़ो एॾो अज़ीम तहरुक आहे
जेको तहरुक सिंध जी आज़ादी ताईं हलंदो। असांखे वरी उमेद आहे त सिंध जी आज़ादी हाणे क़रीब आहे। हाणे असां सम्झूं था त हिते ॾिसो अॼु ही सिंध जो ॾिहाड़ो, हिते का बि पार्टी बाज़ी या का बि हिते नज़रियाती का बि माना झगड़ो झेड़ो या का अहिड़ी शइ कान्हे का। हिन पासे खां ॾिसो त पीर साईं बादशाह जी तस्वीर आहे, हिन पासे खां ॾिसो त असांजे सरवर नूह जे गादी नशीन जी तस्वीर आहे, मुर्शिद घोट जो हेॾो सारो पोर्ट्रेट आहे। ही कंहिं बि हिकु तबिके जी गॾिजाणी न आहे, कंहिं हिकु ग्रुप जो को प्रोग्राम न आहे, ही सभिनी सिंधियुनि जो प्रोग्राम आहे। असां जस ॾियूं था ख़ासि तौर ते पीर बख़्श खे ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे गफ़ूर खे त जिन ही मांडाण मचाए सिंध जो हक़ अदा कयो आहे, सिंध जो कर्ज़ चुकायो आहे ऐं पंहिंजे सिंध सां वफ़ादारी जो वचन निभायो आहे। सलाम आहे हिननि भाउरनि खे। कामरेड रमज़ान जेको हिननि जो सभिनी खां सीनियर आहे, हुन हिन शइ जो बुनियादु रखियो आहे ऐं भाउर हुन सां गॾु हम कलाम आहिनि। सलाम आहे हिननि खे। हाणे गुज़ारिश कंदुसि जेसन क़ौमी महाज़ तालके जाम नवाज़ अली जे सदर ज़ाहिद खोसो खे तूं अची मुख़्तसर ख़िताब करे। ज़ाहिद खोसो। दोस्तो असांजे हिननि प्रोग्रामनि खां रहमान रहीम। कंडा मुंह पेरनि तोड़े लख लगन, अंगर अंगूठी नमड़े छिपूं पेर छिनन, चीचन तां चियूं करे भली रेला रत वहन, वींदे न पिरन त जुती जात न पायन। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा सिंधी भाइरो जेके हिते आया हो, ख़ासि करे नवाबज़ादा जाम, शहबाज अली खान ऐं असांजे शहर जो नवाबज़ादा जाम हामिद अली लिस्काणी जेके आया असां वटि लंघी आया, असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं ॿिया जेके मुंहिंजा दोस्त हिन पिंडाल में जेके आया आहिनि उन्हनि खे ख़ुशि आमदीद चऊं था। मुंहिंजा दोस्तो, ऐं तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो असां सिंधी सभु गॾु आहियूं ऐं असां हिकु पिंडाल में आहियूं ऐं हीअ एकता ॾियारो सिंधी टोपी अजरक पाए जेको असां पंहिंजो सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं ईअं ई चवंदुसि जेके बि मुंहिंजा दोस्त ॿाहिरि आयल आहिनि हिन पिंडाल में, भली आई कांध मोह निमाणी नजरी, पुराणा हुआ पांद तुंहिंजे नीअं नवा कया। हाणे गुज़ारिश कंदुसि क़ौमी महाज़ ज़िले सांगड़ जे नायब सदर मोहम्मद अली खोसो के तूं अची ख़िताब कर। सही है, ये तो आवाम ला लगा ये कैमरा ये थोड़ी लाइव कवरेज आए वो मुकम्मल थे जी, साउंड और जाओ कवरेज भी हले 2 मिनट खां पोइ मोहम्मद अली खोसो तव्हां सां मुखातिब थींदो। वासी तौर ते उनखे जेको आहे 1 डिसंबर ते आवाज़ टीवी जे ऐलान सॾ ते भरपूर मोटे ॾींदे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन रुस्तम मला सां गॾु इमदाद अली कटोल, आवाज़ टीवी न्यूज़ नवाबाद। जल्दी कर, जल्दी आ मनोर, जल्दी कर, टाइम 5 मिनट मोहम्मद अली वॾो को मच मचाए छॾिजे, वॾो को मच मचाए छॾिजे, या गिट गिचिया मां लाहे छॾिजे, ऊचो घाट करे हलजे, न त कंध यार कपाए छॾिजे। इंतहाई एतराम प्रोग्राम जा बानीकार अब्दुल गफूर महर साहब, मुंहिंजो उस्ताद हिदायत खोसो साहब, जीएस क़ौमी महाज़ तालके जामनाज़ अली जो उहदेदार ज़ाहिद खोसो, सलीम अहमद मंगरियो ऐं सलीम अहमद लिस्काणी ऐं सहाफ़ी सभु भाइरो, मुनवर अली हिंगोरो, अली शेर हिंगोरो,
पीर बश्किर सेठ इन पिंडाल में सब अज इन सकाफत के मोर्चे ते सब को पंहिंजा विछा विसारे इन क़ौमी कचहरी में गॾु थिया आहियूं। यो सिर्फ़ दुनिया के ॿुधाइण लाइ त असां सिंधी माण्हू क़ौमी मसइले ते हिकु आहियूं। असांजी ॿधी आहे, असां पंहिंजी सकाफ़त तहज़ीब सब बेहद मोहब्बत कंदा आहियूं, प्यार कंदा आहियूं। अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे जो सॼी सिंध न बल्कि पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी पंहिंजी हज़ारनि सालनि जी तारीख़ ऐं सकाफ़त के यादि कनि पिया ऐं भरपूर नमूने सां मल्हाइनि पिया। सिंध हज़ारनि सालनि खां हिकु मुल्क रहियो आहे। वक्त ऐं हालात जे हिसाब में सिंध ऐं सिंधी क़ौम ग़ुलामी जे लपेट में ईंदी बि रही आहे ऐं सुतती वरी उन ग़ुलामी खां जान छॾाईंदी रही आहे, आज़ादी वठंदी रही आहे। अॼु असां ॾिसूं पिया सॼी सिंध उन साॻिए मोर्चे ते अॼु गॾु आहे, जंहिं मोर्चे ते शहीद सूर्य बादशाह जो नारो लॻो हो ऐं जदोजहद थी सिंध अंग्रेज़नि खां आज़ाद थी। अॼु साईं जेएम सैयद जो फिक्र गॾु करे छॾियो आहे। कुछ देर पहले दोस्त वटि फेसबुक ते हिकु मैसेज आयो जंहिं हिकु पंजाबी पंजाब जे असांजी सकाफ़त अजरक जी तौहीन कई आहे ऐं तमामु घणो ग़लति ॻाल्हायो अथसि। उनजी बि मुज़ामत कयां थो ऐं उन्हनि खे इहो ॿुधायूं था त असां पंहिंजी सकाफ़त पंहिंजी तहज़ीब पंहिंजे कल्चर सां मोहब्बत कंदा आहियूं। इन जे ख़ातिर असां क़ुर्बान थियण लाइ तयारु आहियूं ऐं सॼी सिंध इन जोश ऐं जज़्बे में आहे त असांजी सकाफ़त ते तनक़ीद करण वारा तूं अॼु ॾिस त सॼी सिंध टोपियूं ऐं अजरकूं पाए पंहिंजी सकाफ़त खे कीअं पई मालाए। ख़ासि करे अॼु हिकिड़ो पैगाम अवां ताईं पहुचाईंदा हलूं, घणो टाइम बि नथा वठूं त सिंध जेतिरी अॼु ख़ुशि आहे आउं त सम्झां थो हुन खां वधीक गमज़दा आहे, दुख में वरतल आहे। अॼु सिंध खे पंहिंजे उन गैरतमंद पुटनि जा लाश मिलनि पिया। अॼु कुदरती वसीलनि सां मालामाल धरती सिंध ऐं माण्हू पंहिंजा बचा विकिरो कनि पियो। ये सभु ॻाल्हियूं असां सभिनी खे गॾिजी करे सोचणियूं पवंदियूं ऐं उन जे लाइ जदोजहद करणी पवंदी। ऐं जीअं अॼु सकाफ़ती मोर्चे ते गॾु थिया आहियूं ईअं ई सिंध के खिलाफ थींदड़ हर साजिश के मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ वरी गॾिबाज़ी इंशाअल्लाह। ही हिकिड़ो सिर पुनल खे आछी दे लछम लॼ मरा हुजनि सर घणा वारे वारे वढिया सिंध ते। दोस्तों ऐं साथियो अवांजा लख कुर्ब ऐं मूंखे यकीन आहे सिंध खिलाफ थींदड़ हर साजिश ते मुतहद हूंदो, जदोजहद में हूंदो। महिरबानी। प्रोग्राम में शरीक थियो और प्रोग्राम जी अॼु ख़ुशी जो ॾियारो आहे उन हिसाब सां प्रोग्राम खे
असांखे वधीक रौनक बख़्शाइण लाइ फनकार हज़रात आहिनि जेके पंहिंजे फन जो वाधारो कंदो ऐं उन्हनि खे तव्हां दिलि सां ॿुधो ऐं इंजॉय कयो जेके शरीक ऐं ख़ासि तौर ते असां हिन मेज़बाननि खे आराम सां पेश कयूं जिन हेॾो प्रोग्राम कयो। दोस्तों सूफी फनकार मांझी फ़कीर जो तव्हां नालो ॿुधो हूंदो। मांझी फ़कीर जो शागिर्द अली सोलंकी सिंधी ऐं सकाफ़त जे हवाले सां सिंध जा क़ौमी गीत सूफियाना कलाम बेहतरीन इलाक़ाई फनकार असांजो तमाम बेहतरीन फनकार ही प्रोग्राम सजी रात हलंदो। असांजे मौजूद मेहमान इंतहाई काबिल एहतराम डॉक्टर मुमताज अली निस्कानी साहब, कृष्ण सुटण के दिल जे गहराइन सां इनके भलीकार, मोहम्मद खान चट के दिल जे गहराइन सां भलीकार, बेहतरीन असांजो फनकार बेहतरीन रागी है। कदर वाला कम थिया खुटा खरीदार, कदर कर अवां जो कम फन पेश कर अली जो कम अली अली बोल गम न हुए कोल। इहो तो असांजो दोस्त अली हथ मथे चढ़ी हथ मथे कजा असांजो बेहतरीन सूफी फनकार मांझी फ़कीर जो शागिर्द। यकीन कयो जॾहिं सल्ले शाह ते आयो तो उते मूं कंपेयरिंग कई पे मूंखे कंहिं चयो मांझी फ़कीर जो, मुंहिंजो अली तो मांझी फ़कीर जो शागिर्द आहे। पर जॾहिं हिन जा कलाम ॿुधमि त मूंखे ॾाढी ख़ुशी थी। असांजे दोस्त मोहतरम कुर्बान अली निस्कानी के दिल जे गहराइन सां भलीकार, असांजे जेके प्रेस रिपोर्टर आहिनि उन्हनि जा वरी आऊं नाला खणंदुसि। आवाज़ चैनल जो उनकी मेहरबानी इम्तियाज़ अली कटोड़ साहब, सोब इखबार जो इम्तियाज़ अली जीजल जो शकील मार, बहरान जो मुनवर अली हिमोरो, धरती जो सलीम लिस्कानी, उन्हनि जा थोराइता आहियूं। अञा भी को राजी वञे तो अल्लाह सॉरी माफ़ी। असांजे फनकार स्टेज ते पहुची चुको आहे। उस्तादी मेहरबानी करे डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो, वेही रहो। इहो प्रोग्राम के चार चंड लगाइण वारो मोहतरम अब्दुल गफूर मार के आऊं सुर्ख सलाम कंदुसि। उन जूं महिरबानियूं थोरा थोरा मूं ते मारू रहंदा। भाई खान सरवरी के दिल जे गहराइन सां भली का हेलो चेक हेलो 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 चेक हेलो 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 मौजूद है जिके अजरक टोपियूं पाए पंहिंजी सिंध ते फ़ख्र महसूस करे रहिया आहिनि। हिते नवाबाद शहर में असां वटि लाइव मंज़र तव्हांखे ॾेखारियूं था जंहिंमें सूफ़ी फनकार मांझी फ़कीर जो शागिर्द मौजूद आहे जेको पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदो। वफ़ा नेक मोहम्मद मुज़ाहिर हेलो 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 नवाबाद शहर जा लाइव मंज़र GST जा कारकुन भी नवाबाद शहर के बारे में रोजानी सोब इखबार शहबाज अली खान रईस हाजी
आली मदद हक मौजूद और निहायत शुक्रगुजार आया अदा गफूर महर साहब, पीर बख्श महर, कादिर बख्श महर, मुझो भाणे जो इलियास मोहम्मद इलियास सोलंकी ॿिया जेके बि दोस्त नवाब आजा मोहतरम तव्हांजे पाड़े जो फ़कीर जहिड़ो मुंहिंजो हाल सिंधी गीत ऐं उन खां पोइ सूफ़ियाणो रंग जहिड़ो हाल तव्हां महबूब जे साम्हूं जेके संगा सीनियर पीर फ़कीर हुजनि उन खां सभिनी खां अमर इजाज़त जहिड़ो हाल सिंधी रे सम दफन कजो
जी जल नी लोली हिन सुखड़िया के सरोड़िया जी जी लतीफ सलसब ऐं सदी आवाज़ जोरदार नारो नाराए सिंध हो गैरते संत जी पासबान हो गैरते संत जी पासबान वो सुथड़ी मूज जी जल अमा जिंदगी ओदा भोरे वो जिंदगी ओदा भोरे चला संत जी पासबान गैरते संत जी सुथड़ी मूज जी जल अमा Hare Krishna, Hare Krishna.
सही खास फरमाइश है वर्रे अली शेर हिंदोरे साहब जी फरमाइश थे फिर से सरदार जो कलाम हाजी नूर मोहम्मद चंद गुलाम अहमद बख्शी दोस्ता नईम गाओ मुला संकोसो नूरली नूरो जुमे फरमाइश है फिर सही हेलो 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 है नारब अर्श मौला उते आ नारब अर्श मौला उते नारब खाने का बेहू नारब फिल्म किताब लभिया नारब विच महराया बेहू गंगा तीर थमून मिलिया मर पेंदे बेहिसाब हूँ ओ जग मुर्शिद फरिया बाहू तने टुटे सब तका दे हूँ हो पगारे पेशानी पसावण तू सदके हो पगारे पेशानी पसावण तू सदके करी खोल दर्शन करावण तो सदके करी खोल दर्शन करावण तो सदके पगारे पेशानी पसावण तो सदके करी खोल दर्शन रंगी रंग रामूजी रघुबी रसूली रंगी रंग रामूजी रंगी रंग रामूजी रघुबी रसूली रंगी रंग रामूजी रसूली मेरा रहबर पगारे पेशानी पसावण तू सदके पगारे पेशानी करी खोल दर्शन करावण तू सदके करी खोल दर्शन करावण तू सदके गजलकार कलगी कायम कर करीमी गजलकार कलगी करीमी गजलकार कायम कर करीमी कायम कर करीमी रानी कमावल रानी कमावल सदके पगारे पेशानी पसावण तू सदके पगारे पेशानी करी खोल दर्शन तू सदके निसारे नजर जे बयानी है मोहब्बत से नजर जे बयानी निसारे नजर जे बयानी है मोहब्बत सगना गुनाही नचावण तू सदके सगना गुनाही नचावण तू सदके पगारे पेशानी दर्शन करावण तू सदके संग पसारे सिंधी उठी थी प्यारे अॼु थी दिल पसारे
जी जलता कभी खो रही जिंदड़ी जलता कभी खो रही जिंदड़ी जी जलता कभी खो रही जिंदड़ी जी जलता कभी खो रही सिंधु के कोसो भाव न लगा दो कोसो भाव न लगा सिंधु के कोसो भाव न लगा दुश्मन आखिर डेट न भज दो आखिर डेट न भज दो दुश्मन आखिर नट न भज दो आखिर नट न भज दो पंजाब ठीक न मारे अज डीजल पैसारे पंजाब ठीक न मारे अज सुंदर पैसारे लठू कुहारू करो हाथ में लठू कुहारू करो हाथ में सब संभाले हथियार अज डीजल पैसारे सदी उठी थी हथियार अज सुंदर पैसारे मेहरबानी से शकील जी मेहरबानी असांजो माइट ते वॾो पूरो हर्षो जी मेहरबानी सिंध जवार सवेठल आयो जवार सवेठल आयो सिंध जवार सवेठल आयो जागू सदाई सुतल टनायो सुतल टनायो जागू सदाई सुतल टनायो जागू सदाई हरदम आयो होशियार अज जीगल पैसारे हरदम आयो होशियार अज जीगल पैसारे लट्टू कुहारू कुहारू सिंधु पैसारे छोड़ी उठी नहीं जाने अज जीगल पैसारे सिंधु कलंदर जिया अमानत कलंदर जिया अमानत सिंधु कलंदर जिया अमानत क्या बताई नदी सलामत क्या बताई नदी सलामत क्या बताई नदी सलामत ये चूहे मुंह परदार अज जीतल पैसारे वो चूहे मुंह परदार अज जीतल पैसारे लट्टू कुहारू लट्टू कुहारू करो हाथ में सब संभाले हथियार अज जीतल पैसारे सदी उठी थी हथियार अज जीतल पैसारे साईं दरबार साईं असली शाबाश साईं सरकार जो फकीर साईं साईं दोस्त आखिरी प्यार साईं शानवास होने की मेहरबानी उस धुन धन की साथ करना है की साथ करना है सिंधुन धन की साथ अज जीतल पैसारे नदी उठी थी हथियार अज जीतल पैसारे अल्लाह नारायण सिंह साईं मखदूम साईं दोस्त ने साईं गफूर मेहर साहब पीर बख्श मेहर साईं तालिबुल मौला सरकार जी काफी शकील बेहद करिया बंदगी ही हथ बदी हाजिर सुनी शरीद सुकी नकी दोस्त अभा जतर होता महर नजर दिल पीर राह जब पहजी अजब ॾिठी पन ॿोड़ी पाताल में पाण तारी तूं पन ॿोड़ी पाताल में पाण तारी तूं जरा जी थी त मेरा ईमान साईं
सरकार तालिब बोला जी शायरी वजीफा सदा जो बोल है साईं जो खास ही बोल है तमाम मशहूर वो जह कयो बीमार सो वो जह कयो बीमार सो मुझी दवा तेरा नाम रहीम करीम चुमा जन पूछिए पीर फरीद बोलू पहले अलफ चुमा या मीम चुमा हे मीम अलफ की सुनान दी मेरी दिल अहदी पहले मीम चुमा दिल पर की गुफ्तगू से बदले जबान कैसे महबूब रूबरू है तू मैं अजान कैसे अरे नियत नमाज की नहीं फरमाइश
नियत नमाज की नहीं मस्जिद से मेरा क्या, तो सादिया सनम को चूमूं कुरान कैसे। आसी अगर जमाना काफर कहे मुझे, आसी अगर जमाना काफर कहे मुझे, अरे महबूब है राजी तो होगा अरमान कैसे। खुदा राजी थी तो लतीफ़ साईं फरमायो त परचे त पल भरे न मर्जे त वॾे, पर महबूब खे राज़ी करणु ॾाढो ॾुखियो आहे। पर पंहिंजे मुर्शिद हादी वो सूरत तो जी साण अथम, वो सूरत तो जी साण अथम जो। साईं मोहम्मद रमज़ान महर साहब इमदाद कपूर साहब मेहरबानी उनकी फरमाइश का शहीद मेरा शहीद मेरा तलवार तुझे अखड़ में मौत की मारा, सरकार तुझे अखड़ में मौत की मारा, सरकार तुझे अखड़ में हयरा दिल जठारा, हयरा दिल जठारा तलवार तुझे अखड़ में मौत की मारा, सरकार तुझे अखड़ में मौत की मारा। बचाओ
सबके पानी सुध बचायो कलम साण कोडर पानी सुध बचायो कलम साण कोडर पानी सुध बचायो संतोष सोसाइटी सूरसरते आसू सतासू सवे 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 सूरसरते आने को न सहबी आने को न सहबी आने को न सहबी घणी सुध बचायो कलम साण कोडर घणी सुध बचायो कलम साण कोडर घणी सुध बचायो अल्लाह के नारो अल्लाह के नारो सुध बचायो कलम साण कोडर घणी सुध बचायो कलम साण कोडर घणी सुध बचायो सोनी सुध बचायो कलम साण कोडर घणी सुध बचायो कलम साण कोडर घणी सुध बचायो कलम साण कोडर घणी सुध बचायो अल्लाह जो नारो अल्लाह जो नारो कोडर घणी सुध बचायो कलम साण कोडर घणी सुध बचायो ओ न कर तू कभी ओ मेरी गलादारी ओ नहीं मूल हटती ओ इसकी बीमारी नहीं मूल हटती इसकी बीमारी ओ न कर तू कभी मेरी गलादारी ओ न कर तू कभी मेरी गलादारी ओ नहीं मूल हटती इसकी बीमारी नहीं मूल हटती इसकी बीमारी ओ न कर तू तबीबा मेरी दवादारी ओ न कर तू तबीबा मेरी दवादारी इस दुख पर सब इनकार कीता 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 वो खुशी नाल ओ शाखा ओ खुशी नाल ओ शाखा ओ चाया बिरह मारी मारी ओ खुशी नाल ओ शाखा चाया बिरह मारी ओ नहीं मूल हटदी इश्क दी बीमारी हटदी इश्क दी बीमारी ओ न कर तू तबीबा मेरी दवादारी ओ न कर तू तबीबा मेरी दवादारी मेहरबानी से महबूब को
महबूबात खूबी किया है असल दी महबूबात खूबी किया है असल दी महबूबात खूबी ओ कुर्ब दिल नजर ओ कुर्ब दिल नजर लगन हो जारी ओ कुर्ब दिल नजर लगन हो जारी नहीं मूल हटदी इश्क दी बीमारी इश्क दी बीमारी न कर तू तबीबा मेरी दवादारी न कर तू तबीबा मेरी दवादारी मैं साली
असुलख आया अहां जी बानी अरे असुलख आया अहां असुल हजार आए असाजी यारी कबूल असाजी यारी कबूल पे असुलख आया अहां जी बानी असुलख आया अहां जी बानी महबूब साईं अभाजे हथ में नसीब आहिन करीब हिन जा महबूब साईं अभाजे हथ में नसीब आहिन करीब हिन जा महबूब साईं अभाजे हथ में नसीब आहिन करीब हिन जा महबूब साईं करियो कनीज़ा जी करियो कनीज़ा हादी करियो कनीज़ा हाथ दे करियो कनीज़ा सही तुझी महर उर्फ अब्दुर्रहमान महर जी विकास समाज मुस्तफा राज से दोस्त उर्दू समाज मोहम्मद रमजान कुंवर एजाज सही बोला करे शौक शरीयत जो करे सिक बजाई साज कदे गुरु कबीर पे करे रूमी मथराज कदे फेरा पेटते कदे सेवण मुझ शहबाज कदे सूरत सुहते दिनी मांझी अखे तंगजाज हो तू जान बिन नवा नाज सोना फेरा परखे परखी जर जर न पाए छातियूं ज़ाहिर नथी कमा मुस्तफा राइटर साहब जो दोस्त जर जर न पाए छातियूं ज़ाहिर नथी कमा ओ चलवन तुजन खार हर ओ चलवन खत हुजे हर हर हाज़िर नथी कमा
पंहिंजन खे छा खामोश तो रहा मगर आशिक़ कॾहिं कॾहिं खामोश तो रहा मगर आशिक़ कॾहिं कॾहिं खामोश तो रहा मगर आशिक़ कॾहिं दिल जो गुबार जे मथे उधमन खे छा ॾिजे दिल जो गुबार जे मथे चुदरी हरन था प्यार ते पालू तह पलीत जो परवर सिगो पट अरे खपो वही खपत बिन नहदस की नरती बदल ससरी जे सिरसा अतो केट धरी गाते ओ पसण कारण प्रिय जे हुक्म हुई मादी हर पुनो जी पेरा दी मूल मानी के नसीब थी वो धंधा दुनिया जा सब छोड़े हथ जोड़े आयो इश्क मैदान में वो धंधा दुनिया जा सब छोड़े हथ जोड़े आयो वो इश्क मैदान में इश्क मैदान में पूरे मैदान में इश्क मैदान में पूरे मैदान में वो धंधा दुनिया जा सब छोड़े हथ जोड़े आयो वो इश्क मैदान में वो धंधा दुनिया जा सब छोड़े हथ जोड़े आयो इश्क मैदान में गफूरा ये आगे ले आ गया भर्ती के लोग तो जाते हैं बस दोनों बता रहे आप कहीं के प्रोग्राम को नहीं पढ़ाया ओ सबसे भी बेचारे पद पुनल लहे सबसे भी बेचारे पद पुनल लहे सावर